पुलिस खाते में सुठी साख रखंदड़ सब इंस्पेक्टर मोहम्मद उस्मान सैतो पारां पंहिंजी सर्विस जा 40 साल पूरा करण ते डीएसपी मीर जावेद टालपुर पारां उडेरोलाल विलेज थाने ते हिकु मुख़्तसिर तकरीब जो इनेकाद कयो वियो। तकरीब में एसएसपी मटियारी फैसल बशीर मेमण ख़ुसूसी तौर शिरकत कई, जॾहिं त डीएसपी मटियारी तारिक खानज़ादा, एसएचओ उडेरोलाल विलेज गुलाम हैदर लाखो, एसएचओ उडेरोलाल स्टेशन सैयद खलीद शाह बुखारी, इंस्पेक्टर शाहजमान चांडियो, प्रोफेसर नूर मोहम्मद सैतो समेत मुख़्तलिफ़ थाननि ते मुक़ररनि वॾनि मुंशियुनि पुलिस जे जवाननि समेत मोहम्मद उस्मान सैतो जे मिटनि माइटनि तोड़े दोस्तनि वॾे अंग में शिरकत कई। खेसि ट्रक ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया। उन मौक़े ते एसपी मटियारी ऐं ॿियनि जो चवणु हो त पुलिस खाते में मोहम्मद उस्मान सैतो जूं ख़िदमतूं हिकु सुनहरे बाब वांगुरु आहिनि। हुन अॼु पुलिस खाते में हिकु सुठी ऐं साक़ायती ऑफिसर खां महरूम थी रहियो आहे। हिन चयो त पुलिस खाते में मोहम्मद उस्मान जी ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। हिन मौक़े ते मोहम्मद उस्मान सैतो ॻाल्हाईंदे चयो त मूंखे ख़ुशी आहे त ख़ैर ख़ैरीअ सां पुलिस खाते में 40 साल सर्विस करण खां पोइ रिटायर थी रहियो आहियां। हुन चयो त आउं पंहिंजे ऑफिसरनि दोस्तनि तोड़े मिटनि माइटनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे वॾे शान सां अलविदा कयो आहे। आख़िर में पुलिस जे जवाननि पारां बड़े एज़ाज़ सां पुलिस प्रोटोकॉल में घर ताईं रवानो कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।